अरे साहब सीधा। है जमीन साथ आसमान साथ, भाइयों उठो करो बुलंद हाथ, जो कहो बुलंद सुने सारा जहां। नारे तकबीर, अल्लाहू अकबर, नारे तकबीर, अल्लाहू अकबर, नारे तकबीर, अल्लाहू अकबर, नारे तकबीर, अल्लाहू अकबर। हाथ में उठाए परचम चल पड़े, हम लहू की बूंदे आखिर तक लड़े। ऐ वतन तेरा ये प्यारा आ गया, हाथ में ये चांद तारा आ गया। है जमीन साथ आसमान साथ, भाइयों उठो करो बुलंद हाथ, जो कहो बुलंद सुने सारा जहां। नारे तकबीर, अल्लाहू अकबर, नारे तकबीर, अल्लाहू अकबर। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिर आयो HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। AK डायरीअ जी नवाबशाह जे पहिरीं गर्ल्स बख्तावर कैडेट कॉलेज में पहिरीं वालिदैन जे ॾिहाड़े वारी शानदार तक़रीब कैडेट कॉलेज जे ग्राउंड में मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूल जे शागिर्दियाणियुनि पंहिंजे वालिदैन ऐं महिमाननि जे आॾो शानदार रांदियुनि जा करतब ॾेखारिया, जंहिंमें मार्च पास्ट, PT शो, डिमास्टिक, रसाकशी ऐं ॿियनि रांदियुनि जा करतब ॾेखारे तक़रीब में शरीक माण्हुनि खे दाद ॾियण ते मजबूर करे छॾियो। तक़रीब खे सदारत कंदे पाकिस्तान एयरफोर्स जे एयर वाइस मार्शल सितारा इम्तियाज़ गुलाम अब्बास घुमण चयो त मूंखे फ़ख़्रु आहे जो पाकिस्तान जे पंहिंजे नियाणियुनि जे कैडेट कॉलेज में अचण जो मौक़ो मिलियो आहे। नियाणियुनि जा हौसला ऐं संदन महारत ॾिसी मूंखे फ़ख़्रु महसूसु थी रहियो आहे त असां जूं नियाणियूं बि असां मर्दनि वांगुरु पंहिंजे मुल्क जे दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहिनि। हिन चयो त असांजे मुल्क ते वॾा चैलेंज आहिनि, जंहिंखे मुंझण लाइ पाकिस्तान एयरफोर्स, नेवी ऐं आर्मी हर वक़्तु तयारु आहे। हिन चयो त असांजो पाड़ेसरी मुल्क जुनून जी हद ताईं जंग लाइ तयारु आहे, पर असां खेसि हमेशह जंग जे मैदान में शिकस्त ॾिनी आहे ऐं गुज़िरियल 27 फेबरवरी ते असांजे एयरफोर्स जे पायलटनि भारत सां उहो अशर कयो जो दुनिया जे साम्हूं संदन कंद शर्म खां झुकी वियो। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।